अपडेट कनासी कराची का कच्चे में हलंदड़ ऑपरेशन में अहम कामयाबी हासिल कई हुआ है। सीनियर सूबाई वजीर शोरजिल इनाम मेमन जोड़ो चवड़ा है। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। कच्चे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान केतिरा ई धाड़ेल मारिजी विया। शरजील इनाम मेमन चवे थो पुलिस जे असराइते ऑपरेशन जे करे ॾोहनि जी शरह में वाज़े तौर घटिताई आई आहे। गुडू ऐं सखर बराज विच वारो कच्चे जो इलाइक़ो ॾोहारुनि लाइ महफ़ूज़ पनाहगाह रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर जोड़ो चवड़ा है। सिंध पुलिस अप्रैल 2024 में हिकु वरी ऑपरेशन की शुरुआत कई। ऑपरेशन के नतीजे में हाईवेज़ के महफूज़ बणायो वियो। अमन अमान की सूरत हाल बेहतर थी आहे। 2024 दौरान कयल कार्रवाइन में 8 धाड़ेल मारिजी विया, 122 ज़ख़्मी थिया। सिंध के सीनियर वज़ीर जो चवण है त ऑपरेशन दौरान 356 ॾोहारनि खे गिरफ़्तार भी कयो वियो, जॾहिं त 5 इंतिहाई घुरबल धाड़ेल मारिया विया। अपडेट कनासी ऑपरेशन दौरान 22 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार किया वियो। 620 शहरियुनि खे अगवा खां बचायो वियो। 2025 में भी अहम कामयाबी मिलियूं। 78 धाड़ेल मारिजी विया ऐं 153 ज़ख़्मी थिया। पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। अगवा जे वाक़िअनि में घटिताई थी आहे। सखर में जनवरी खां मार्च 2025 ताईं अगवा जो को भी वाक़िओ रिपोर्ट न थियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शोरजिल इनाम मेमन जोड़ो चवड़ा है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध के सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमन सिंध के अमन अमान की सूरत हाल के हवाले से अहम ॻाल्हि ॿोल कई है। चवे तो घोटके में 4 ऐं कश्मीर में 3 अगवा जा वाक़िया रिपोर्ट थिया, जिनके बाज़ियाब करायो वियो। शिकारपुर में 8 माण्हू अगवा थिया, जिन मां घणनि खे ई बाज़ियाब करायो आहे। जेसीं ताईं कचे जो इलाइक़ो ॾोहारियुनि खां पाक न थींदो, ख़ामोश न वेहंदासीं। शरजील इनाम मेमन चवे थो कराची शहर में स्ट्रीट क्राइम में वाज़े घटिताई आई आहे। हाईवेज़ ते ॾोहनि जी रोकथाम जे लाइ पुलिस हाईवे पेट्रोल यूनिट क़ाइमु कयो आहे।